गर्मियों थी गुजरियो ॾिसूं था इन रिपोर्ट में। सुहिणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सॼी सिंध जी आवाज़ टीवी जे सॾ ते सिंधी सकाफ़ती ॾिहाड़ो IRC इंडर रिसोर्स सेंटर पारां गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल सताबो में सिंधी सकाफ़त के भेटा पेश करण के लाइ पुरवकार तकरीब थी गुज़री, जंहिंमें स्कूल के शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि तरफ़ां सकाफ़ती लिबास पाए टेबलोज़ ऐं तकरीरूं पेश कयूं। जेको असांजा ॿार आहिनि उनखे हिकिड़ो मौक़ो मिले थो त पंहिंजे टैलेंट खे हिते शोकेस कनि ऐं मुख़्तलिफ़ हिसनि में कॉम्पीट कनि ऐं उन्हनि जी जेकी डेवलपमेंट थिए थी त उहो मुख़्तलिफ़ जेके टेबलोज़ आहिनि, क्विज़ कॉम्पिटिशन आहिनि, स्पीचिस आहिनि, उन्हनि में हिकिड़ो उन्हनि जो को करिकुलर एक्टिविटीज़ में पंहिंजी डेवलपमेंट कनि। हे बुनियादी तौर ते सिंधी ईद जो ॾींहुं आहे जेके सिंधी न फ़क़ति सिंध पर पूरी दुनिया में मल्हाइनि पिया ऐं अॼु जे ॾींहं ते असांखे वचन करणो पवंदो जेकॾहिं असां चाहियूं था त सिंधी ॿोली ऐं सिंधी सकाफ़त ज़िंदा रहे, जेकॾहिं सिंधी माण्हू तालीम जे हथियार खे एडॉप्ट कनि ऐं पंहिंजूं नियाणियूं ख़ासि तौर ते स्कूलनि में मोकिलनि, छो त असां तालीम सां ई सिंधियुनि खे आज़ाद कराए सघूं था हिकु ख़ौफ़ खां, नाउमीदी खां, नाकामी खां ऐं ग़ुलामी खां। उहे हिकिड़ो ॾींहुं हिकिड़ो ईद खां बि वधीक हिकिड़ो असां ॾींहुं मल्हाए इहो असां हिकिड़ो मैसेज कन्वे था कयूं त असां बाबा सिंधी पाण में हिकिड़ी मज़बूत क़ौम आहियूं। वॾो ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, ख़ुसूसन असांजो पैगाम आहे इहो ॿारनि जे लाइ त ॿार तालीम हासिल कनि ऐं पंहिंजी जेको आहे सकाफ़त खे इंजॉय कनि। असांजो सकाफ़त ॾियार मल्हाए रहिया आहियूं, उनजी असांखे तमामु घणी ख़ुशी आहे जंहिंखे असां बयान ई नथा करे सघूं। जी न्याणियुनि खे बि पढ़ाइणु घुरिजे, असांखे अॼु ॾाढी हिन ॾींहं ते ख़ुशी थी, असांखे हीअ ॾींहुं ईद वांगुरु महसूसु। आवाज़ टीवी असांजे बहिराड़ी जे आवाज़ खे सकाफ़ती जेको आवाज़ आहे उनखे दुनिया जे एवननि ते पहुचाए पई, दुनिया जे कुंड कुछ ते पहुचाए पई, उनजो कदम इहो साराह जोॻो आहे। जीअं त नाज़रीन सोनी सिंधी सकाफ़त के भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे, पर ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सिंध में रहंदड़ जेके सिंधी माण्हू आहिनि हर माण्हू खे सिंध जी सलामती ऐं सिंध जी बका लाइ पंहिंजे पंहिंजे हिसे जो किरदारु अदा करणो पवंदो। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबट।